तव्हांजी ख़ामोशी न ॻाल्हि जो दलिया त मां सही चई रहियो आहियां। पहिरियां मूंखे इहो डपु हुयो त तव्हां सां हरू-भरू फुज़ूल ॻाल्हियुनि में बेफ़ाइदा बेलुत्फ़ रस्मी ऐं गुफ़्तगू करणी पवंदी। छा तव्हां कीअं? अच्छा तव्हां सां ईअं थियो? हो पर शुक्र आहे अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। शुक्र आहे ओ प्रोफेसर हिन ताईं सम्झंदो हूंदो त असां हिन वक़्तु हिक ॿिए खे ग़म जा दास्तान ॿुधाए हिक ॿिए जे वेझो अची ख़ुदकुशी तर्क करे छॾी हूंदीसीं। पर हुनखे इहा ख़बर न आहे त मां मज़हर इस्लाम जी कहानी जो उहो किरदारु न आहियां जंहिं रोड ते हिक बाड़ी जी गुॾी खे बचाइण ख़ातिर ख़ुदकुशी मुल्तवी कई। मुंहिंजो इरादो अटल आहे। कोई बि नथो रोके सघे मूंखे। बस ख़ुदा जल्द उहो वक़्तु हाणे जो मां मौत सां मिलां। मूंखे हिन दुनिया में न आहे रहणो। मां किथे ईअं न आहे त प्रोफेसर असांखे धोखे में रखंदो हुजे। धोखे में? हा, असांखे हिते ॻाल्हियुनि में फासाए पुलिस खे घुराए। न, ईअं न आहे। पक अथई? हा, छो त प्रोफेसर मूंसां वाइदो कयो आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थी। हुनजे वाइदे ते कीअं एतबार कयूं? सुञाणूं थो रही था। अॼु मूंखे हिते टियों ॾींहुं आहे। जेकॾहिं प्रोफेसर चाहे हा त कॾहिं खां तूं भली एतबार कर, मां न कंदोमांसि। मूंखे हुन ते एतबार कोन्हे को। मूंखे छा थी वियो? मां हिन में छो एतबार? मूंखे एतबार न हो करिणो प्रोफेसर ते। मां हाणे जो हाणे निकिरणु थो चाहियां। ही दरवाज़ो बि बंदि आहे। दरी खे असां भञी सघूं था। हिकिड़ो कमु कर, हिन दरी ऐं दरिया जे विच में घणो को फ़ासिलो कोन्हे को। पाण ॿई गॾिजी इहा दरी भञी सघूं था जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त। या इहे जेकॾहिं लोही शिकूं आहिनि त हीउ जेको दरवाज़ो आहे इहो असां भञी सघूं था। दरवाज़े खे भञी करे निकिरी पंहिंजो मक़सदु पूरो करे सघूं था। जल्दी मूं वटि वक़्तु कोन्हे को। पर न, दरवाज़े खे जेकॾहिं भञंदासीं त आवाज़ थियो ऐं हीअ अची वेंदा। हिकिड़ो कमु कर, तूं ॿुधो साथ ॾे, कपिड़ो ॿधी करे शीख भञी करे असां हितां टपो ॾेई सघूं था। मां नथी सम्झां त असां हिन दरी खे टोड़े सघंदासीं। टोड़े सघूं था, रुॻो शीख मिले त मां तोखे दरी भञी थो ॾेखारियां। तव्हां अजायो परेशान था थियो। ही दरी टोड़ण जी का बि ज़रूरत कोन्हे। प्रोफेसर चयो आहे न। प्रोफेसर जी ॻाल्हि यादि रखी आहे मूंखे। प्रोफेसर 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 मूंखे हिन महिल निकिरणो आहे हितां। मां बि इहो थी चाहियां तव्हां जेतिरो जल्दी हितां हलिया वञो ओतिरो ई बहितर आहे। तव्हां इहो छो था चाहियो? इन करे त अव्हांजी दिमाग़ी कश्मकश में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं मां हिन कश्मकश खां चङी रीति वाक़िफ़ आहियां। जेकॾहिं अव्हांखे वाक़ई मरणो आहे त पोइ जल्दी करियो। हाणे जो हाणे हितां हलिया वञो। ही दरी छोड़ियो, जल्दी वञो। इन करे न त हिते पुलिस अची वेंदी। पर इन करे त मुंहिंजो इरादो मटिजी वञा न। हे बेइज़ती बि करे तूं मुंहिंजी। अव्हां ग़लति पिया सम्झो। मां वरी बि साॻी ॻाल्हि वरजायां थी त जेकॾहिं अव्हांखे वाक़ई बि मरणो आहे त पोइ देरि छो पिया करियो? ही दरी टोड़े भुल ॾियो ॿाहिरि। मतिलबु तव्हां चओ था त जेकॾहिं मां घणो टाइम हिते बीठो रहियुसि त ख़ुदकुशी इरादो मटाए छॾींदुसि, हा न? कुझु बि थी सघे थो। अच्छा, हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में अची। हा हा हा, तव्हां असल में मरण जो इरादो बदिलाए छॾियो आहे। तव्हां ख़ुदकुशियूं हाणे नथियूं करे सघो। ठीकु आहे, हिन में का ॻाल्हि कोन्हे का। तव्हांजो ॾोह थोरी आहे। लम्हे में माण्हू जो ख़्यालु मटिजी वेंदो आहे। तव्हां किथे 3 ॾींहं लॻा न कश्मकश में। अव्हांजो ख़्यालु ग़लति आहे। मतिलबु तूं चाहे थी त मां दरी भञी करे हितां टपो ॾेई हलियो वञा ऐं तूं 3 ॾींहंनि खां जंहिं ख़ुदकुशी वारे ख़्याल खे थधो करे छॾियो आहे, मतिलबु मुंहिंजी जज़्बाती ॻाल्हियूं ॿुधियूं और भड़को खायो हुते। अहिड़े